अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी, छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साहत घर, हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त पंजी मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान। सिंध जे मुग़लिया फ़तह सां हिन ख़ानदान जी इनफ़रादी हैसियत ख़त्म थी। उन जे बावजूद बि अकबर इब्तिदा में जानी बेग खे ऐं पोइ गाज़ी बेग खे सिंध जो हुकुमरान रहणु ॾिनो। सिंध जे फ़तह वक़्तु हू चइनि 5 सालनि जो हो। जॾहिं गाज़ी बेग हाकिम बणियो उन वक़्तु संदसि उमिरि 13-14 साल मस हुई। सैयद असामुद्दीन राशिदी, मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान और उसकी बज़्म अदब उर्दू सिफ़ो 23। उन दौर में ठटे जा अमलदार पंहिंजी मज़बूत पोज़ीशन ठाहे चुका हुआ। हू कंहिं बि हालत में हिकु कमसन हाकिम जी ताबेदारी करण लाइ तयारु न हुआ। मिर्ज़ा गाज़ी बेग खे हिन सूरत हाल जो भरपूर अहसासु हो। इन रीति हिन पाण खे ताक़तवर हाकिम मञण ऐं पुराणनि अमीरनि मां जान आजी करण लाइ कोशिशूं शुरू कयूं। हिन ॾस में खेसि अनेक मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। कुझु मिसाल ॾिजनि था। पंहिंजे उस्ताद याकूब अली कोके जी जागीर खसे मुला याकूब खे ॾिनाई। अरब कोका ऐं भाई ख़ान खे पोइते धिकण लाइ इब्तिदा में कुतनि ऐं कबूतरनि जे संभालींदड़ शहबाज़ीअ खे शहबाज़ ख़ान जो ख़िताब अता करे मदारुल महाम बनायई, पर हिन बूटो न ॿारियो। उन करे अहमद बेग खे ई उहिदो ॾिनाई, जंहिं सुहिणे तरीक़े सां इंतिज़ाम हलायो। अॻिते अली खेसि अहमद सुल्तान जो लक़ब ॾिनो वियो। मोलू हिंदू दौलत राय जो लक़ब हासिल करे मालियात जो इंचार्ज मुक़ररु थियो। इन रीति ख़ुदि सर अमीरनि खां जागीरूं खसण जो अमल शुरू कयई। मोहम्मद अली सुल्तान क़ाबिलियत ठटे में फ़साद बर्पा करायो ऐं पूरो शहर बदनज़मीअ जे वर चढ़ी वियो। मिर्ज़ा जे माण्हुनि वॾी मुश्किल सां उन ते ज़ाब्तो आंदो। मिर्ज़ा गाज़ी हिन सूरत हाल जो ज़िम्मेदार ख़ुसरो चौकस खे सम्झी उन जो कमु पूरो करण जो इरादो कयो। ख़ुसरो खे हिन माजरा बाबति मिर्ज़ा ईसा तुरखान सानी आगाह कयो। हीअ ख़बर हाकिम खे पई त ईसा जे ख़ात्मे जो ॾिठियईं, लेकिन ईसा समेजन में पहुची जान बचाई। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 198 खां 200। नई सूरत हाल में हिकु ॿिए बासर अमीर अबुल कासिम सुल्तान वल्द शाह कासिम ख़ान अरगून खे सख़्तु तकलीफ़ थी। बेगलारनि जूं जागीरूं नसरपुर में हुयूं। बेगलार अरगूननि जे दौर में सिंध में आया। शाह हसन अरगून खे नसरपुर में जागीरूं ॾिनियूं। संदन शाही कब्रस्तान तोरकी टंडो आदम टंडो अलहियार रोडत सां या ठोड़की जे नाले सां अॼु बि मौजूदु आहे, जिते हिन ख़ानदान जे चूंड अमीरनि जूं पकियूं क़बरूं मौजूदु आहिनि। हू पंहिंजे दौर जा बेइंतहा ताक़तवर जागीरदार हुआ। अबुल कासिम ठटे नसरपुर जे विच में संगीन सूरत हाल पैदा करे छॾी। मिर्ज़ा गाज़ी बेग लश्कर वठी पंहिंजे सिर अची नसरपुर खां निकितो। जंग थींदे थींदे रहिजी वई जो पोड़ो शाह कासिम ख़ान विच में पियो ऐं ॿिन्ही धुरियुनि में सुलह थियो। लेकिन मिर्ज़ा गाज़ी बेग महसूसु कयो त अबुल कासिम अञा आण न मञी आहे। उन करे अटकल सां खेसि घुराए अंधो कराए छॾियईं। तहफ़तुल किराम सिंधी छापो सिफ़ो 199 खां 204। मिर्ज़ा गाज़ी बेग नंढी उमिरि जो ज़रूरु हो, मगर अक़ुलमंद ऐं बातदबीर इंसान हो। हीअ हालतूं ॾिसी सिर्फ़ अमीर या त सुधरी विया या वरी मुल्क छॾे भॼी विया। उहे ख़बरूं मिर्ज़ा ईसा सानी ताईं पहुतियूं त पाण सिंध खे छॾे हिंदुस्तान हलियो वियो। ॿिए तरफ़ मिर्ज़ा बाक़ीअ जो पुटु मुज़फ़र मिर्ज़ा बि कच्छ में टिकियल हो, पर उहो बि कुझु न करे सघियो। इन विच में अकबर जे तरफ़ां बाबा तालिब इस्फ़हानी तोहफ़ा ताइफ़ खणी ठटे पहुतो। बादशाह हिदायत कई त वापसीअ में गाज़ी बेग खे बि पाण सां वठियो अचे। उन वक़्तु गाज़ी बेग बग़ावतुनि खे ख़तमु करण लाइ ठटे खां ॿाहिरि हो। सन 1011 हिजरी 1602 ईस्वी में शाही दरबार में मिर्ज़ा गाज़ी बेग लाइ शक शुबा पैदा थियणु शुरू थिया। हिन साल में वरी ॿियो अमलदार सईद ख़ान चुग़ता सिंध लाइ रवानो थियो त जीअं हालतुनि जो रूबरू जाइज़ो वठे ऐं जेतिरो जल्द थी सघे गाज़ी बेग खे शाही दरबार में पहुचाए। सईद ख़ान जे अचण जी इतला मिर्ज़ा खे सख़्तु परेशान कयो ऐं हिन मजबूर थी ठटे जो इंतज़ाम ख़ुसरो चरकस खे ॾिनो ऐं पाण शहर छॾे फ़तेह बाग में रही सफ़र जी तयारी करणु लॻो। उहो ई दौरु आहे जॾहिं सेवण जे गवर्नर अबुल कासिम नमकीन खे बि फ़रमान पहुतो त मिर्ज़ा गाज़ी बेग खे ठटे मां कढी शाही दरबार मोकिलियो वञे। सैयद असामुद्दीन राशिदी, मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान और उसकी बज़्म अदब सिफ़ो 41 खां 54। मिर्ज़ा अञा फ़तेह बाग में हो त खेसि अंधे अबुल कासिम जे क़ैद मां भॼी वञण जो इतलाह मिलियो।
हिन ख़बर खेसि घणो परेशान कयो। बहरहाल अरब कोका ऐं दरिया ख़ान नाले अमलदार वॾी हिमत सां रस्ते वेंदे अबुल क़ासिम खे पकिड़े क़ाबू करे ठटे आंदो। हिन सां गॾु जाफ़र ख़ान हो जो हिन मोरके में मारिजी वियो। हिन सोबत मिर्ज़ा खे इत्मीनान थियो ऐं अरब कोका ऐं दरिया ख़ान खे वॾा इनाम ॾिनाई। बेगलारनि जी तारीख़ इदराकी बेगलारी बेगलारनामा नाले किताब में लिखी। हीउ किताब 1017 हिजरी में लिखियो वियो। इदराकी हिकु मसनवी चनेसरनामा 1010 हिजरी में लिखी ऐं उनखे अबुल क़ासिम सुल्तान जे नाले मनसूब कयाई। अबुल क़ासिम 1039 हिजरीअ में फ़ौत थियो। हिन जी मज़ारत तुर्की क़ब्रिस्तान में आहे। हीअ ॿई किताब सिंधी अदबी बोर्ड छपिया आहिनि। उन दौर में हिकु ॿी मुख़्तसर बग़ावत सां बि मुंहुं ॾिनाई। ककराली जो ॼाम हालो वल्द ॼाम ॾेसर मुखालिफ़ थियो ऐं मिर्ज़ा जे हिकु जागीरदार खे क़त्ल करे छॾियईं। मिर्ज़ा लश्कर वठी ॼाम ते हमिलो कयो। ॼाम जो हिकु अज़ीज़ ॼाम दाऊद तुरखाननि जो मददगार थियो ऐं मिर्ज़ा खे पंहिंजी धीअ बि निकाह में ॾिनई। ॼाम हालो मुल्क छॾे भॼी वियो। काने लिखे थो त ॼामनि ते सोभ ॿियनि अरगुननि ऐं तुरखाननि हाकमनि खे बि न थी हुई। उहा ख़ुशी बि गाज़ी बेग जे हिसे में आई। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 206 खां 208। राशिदी साहब जो ख़्यालु आहे त ॼाम जो मुल्क ठटे ऐं जैसलमेर जे विच में हो। मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान और उसकी बज़्म अदब सिफ़ो 42। इहो दुरुस्त कोन्हे। ककरालो मौजूदा ज़िले ठटे में हो। उन जो ज़िक्र कलोड़नि जे अहवाल में कयो वेंदो। हीअ सभु मामला ऐं मसइला निबेरे मिर्ज़ा गाज़ी बेग सेवण पहुतो, जितां अबुल क़ासिम नमकीन सां गॾु दरबेले में अची साद ख़ान सां मिलियो। मिर्ज़ा गाज़ी बेग जी मर्ज़ी हुई त ख़ुसरो चरकस हिन सां गॾु हले ऐं अहमद बेग सुल्तान ठटे में हिन जे पारां नियाबत करे, लेकिन ईअं थी न सघियो। मजबूर थी मिर्ज़ा ख़ुसरो खे ठटे जो अमलदार मुक़ररु कयईं ऐं अहमद बेग सुल्तान खे बि उते रही फ़ौज ऐं माली मसइलनि जो निगरान बनायईं। मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान और उसकी बज़्म अदब सिफ़ो 56। मिर्ज़ा गाज़ी बेग 1013 हिजरी 1604 ईस्वीअ में दरबार में पहुतो। चंद महीना न गुज़रिया हुआ जो अकबर 14 जमादिल अवल 1014 हिजरी 17 अक्टूबर 1605 ईस्वीअ ते फ़ौत थी वियो। उन बाद जहांगीर नओं शहनशाह बनियो। नए बादशाह पिणु मिर्ज़ा गाज़ीअ जे मर्तबे खे बरक़रार रखियो। जहांगीर जे दौर में खेसि ठटे खां अलावा मुल्तान बि जागीर में ॾिनो वियो, लेकिन मिर्ज़ा घणो वक़्तु कंधार में हाकिम रहियो ऐं उते ई 11 सफ़र 1021 हिजरी मार्च 1612 ईस्वीअ ते फ़ौत थियो। हिन जो लाश ठटे आणे संदसि वालिद जानी बेग जे मक़बरे में दफ़न कयो वियो। साॻियो किताब सिफ़ो 119 ऐं सिफ़ो 123। मिर्ज़ा जो मौत कहिड़े बि तरीक़े सां थियो, उन खां हटी करे हीअ बि हक़ीक़त आहे त खेसि इब्तिदा खां जेकी मुश्किलातूं दरपेश हुयूं ऐं पाण जन अमीरनि खे नाबूद करणु घुरियाई थे, उन्हनि मां बची वियल हिकु ताक़तवर अमीर ख़ुसरो चरकस ते हिन जे क़त्ल जो इल्ज़ाम अची वियो। मिर्ज़ा गाज़ी बेग सिंध मां निकिरी हिंद पहुतो ऐं पोइ कंधार में मुक़ररु थियो। आख़िर में हिन जो लाश खजी ठटे पहुतो। उहो समूरो अरसो 8 साल थिए थो ऐं उहो सॼो वक़्तु सफ़ेद ऐं स्याह जो मालिक ख़ुसरो चरकस ई रहियो। मिर्ज़ा सिंध खे छॾण महिल अहमद बेग सुल्तान खे मुक़ररु कयो, लेकिन हालतूं उन मोड़ ते पहुतियूं जो अहमद बेग खे सिंध छॾे हिंद भॼणो पियो। मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान और उसकी बज़्म अदब सिफ़ो 58। ख़ुसरो एतिरो त मज़बूत थी उभरियो जो सवाइ नसरपुर जे जिते बेगलारनि जी भले भले हुई, बाक़ी सॼे ठटे सूबे ते पंहिंजा अज़ीज़ ऐं मिट माइट मुक़ररु कयाईं। हिन जे ज़ुल्मनि जूं शिकायतूं कंधार पहुचणु शुरू थियूं। ख़ुसरो लाइ मशहूरु आहे त हिन पंहिंजे दौर में 360 रिफ़ाही जायूं जोड़ायूं, जन मां अॼु बि ठटे में मस्जिद दाबगीर ऐं मकिलीअ ते रांक ख़ुसरो ख़ान मौजूदु आहिनि। हिन जी इल्म दोस्ती बि तज़किरनि में महफ़ूज़ आहे। सैयद अब्दुल कादिर सिंध जे औलिया इकराम जो तज़किरो हक़ीक़तुल औलिया सन 1016 हिजरी 1607 ईस्वी में लिखी हिन जे नाले मनसूब कयो हो। मकलीनामा हाशिया हसामुद्दीन राशिदी सिफ़ो 214 खां 217। हीउ तज़किरो राशिदी साहब 1667 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड ज़रिए छपियो आहे। हीउ सिंध जे सूफ़ियुनि जो ॿियो तज़किरो हो।
उन खां अॻु अलामा काज़ी महमूद ठटे में सन 980 हिजरी 1572 ईस्वी में तज़किरतुल औलिया नाले सिंधी सूफ़ियुनि जो अवलीन तज़किरो लिखियो हो, मगर हीउ तज़किरो गुम थी वियल आहे। उहो मिर्ज़ा बाक़ी ख़ान तुरखान जो ज़मानो हो। उन ॾिस में ॿिया बि के मिसाल हिन जे अदब दोस्तीअ जे हवाले सां मिलनि था। ख़ुसरो चरकस जूं शिकायतूं जॾहिं वधंदियूं वयूं तॾहिं मिर्ज़ा गाज़ी बेग हिन जी पाड़ पटण जो फ़ैसिलो कयो। कंधार मां ॿ हिंदू अमीर माणिक चंद ऐं हिंदू ख़ान सिंध मोकिले खेनि ख़ुसरो जी बेदख़लीअ जा हुकुम ॾिनाई। हीअ ॿई अमीर नसरपुर पहुची बेगलारनि जी मदद जा ख़्वाहान थिया, लेकिन बेगलारनि जी सॼी हमदर्दी ख़ुसरो सां हुई। उन करे माणिक खे मारे विधाऊं ऐं हिंदू ख़ान खे नज़रबंदि कयाऊं। हीअ इतला कंधार पहुतो त मिर्ज़ा गाज़ी बेग माणिक जे पुट राय सिंह खे वॾो लश्कर ॾेई सिंध मोकिलियो। वॾी कोशिश सां हिंदू ख़ान खे छॾाए ख़ुसरो चरकस खे ठटे मां बेदख़ल कयो वियो। ख़ुसरो कंधार वञण लाइ हाला पहुतो त मिर्ज़ा जे मौत जो इतला सिंध पहुची वियो। ख़ुसरो ठटे पहुची ॿिन्ही अमीरनि खे हटाए मिर्ज़ा बाक़ीअ जी पड़पोटे मिर्ज़ा अब्दुल अली तुरखान खे सूबे जो हाकिम मुक़ररु करे वरी बि पाण अची ऐं कारे जो मालिक बणिजी वेठो। मकिलीनामा हाशिया सैयद असामुद्दीन राशिदी सिफ़ो 197 खां 205। लेकिन तुरखाननि सां गॾु हाणे ख़ुसरो चरकस जो दौर बि पूरो थी चुको हो। शहनशाह जहांगीर खे इहे ख़बरूं मिलियूं, तॾहिं हिन ठटे सूबे खे सिधो पंहिंजे कब्ज़े में वठण जो फ़ैसिलो कयो। मिर्ज़ा रुस्तम सूबे जो गवर्नर मुक़ररु थियो, लेकिन बादशाह मीर अब्दुल रज़ाक मामूरी खे बख़्शी बनाए तुर्त ठटे पहुचण जो हुकुम कयो। अब्दुल रज़ाक ठटे पहुची ख़ुसरो चरकस खे 5 सदी मनसब जी लालच में ज़ाब्ते में आंदो। बाद में अब्दुल अली तुरखान ऐं ख़ुसरो खे तुरखाननि जी सॼी अर्द समेत क़ैद करे अजमेर पहुचायो, जिते मुदत खां ख़ुदि बादशाह बि टिकियल हो। मिर्ज़ा अब्दुल अली तुरखान खे पोइ नूरजहान जी सिफारिश ते क़ैद मां रिहाई मिली। मकलीनामा सिफ़ो 209। अलबत्ता ख़ुसरो चरकस क़ैद या आज़ाद बाक़ी अरसो अजमेर में रहियो, जिते हिन 1028 हिजरीअ में वफ़ात कई। हिन जी मज़ार ख़्वाजा मुइनुद्दीन जे मक़बरे जे वेझो ख़्वाजा नाज़िमुद्दीन जे हुजरे सां लॻ मौजूदु आहे। सैयद असामुद्दीन राशिदी ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं सिफ़ो 209 खां 412। अंजुमन तारीख़ सिंध कराची 1981 ईस्वी। हाणे ठटो बि मुग़लिया सल्तनत जे ज़ाब्ते में आयो ऐं तुरखाननि जो 57 साला दौरे हुकूमत पुॼाणीअ खे पहुतो। ख़ुसरो जो हिकु पुटु लुत्फ़ुल्लाह ख़ान भाई ख़ान घणी अहमियत रखे थो। हू गाज़ी बेग सां गॾु कंधार में हो जॾहिं मिर्ज़ा हिन जे वालिद खे बेदख़ल करण लाइ फ़ैसिला कुन क़दम खयां। उन दौर में मथस मिर्ज़ा खे ज़हर ॾियारे मारण जो इल्ज़ाम बि लॻो। मकलीनामा हाशिया सैयद असामुद्दीन राशिदी सिफ़ो 224। उन मां अंदाज़ो थिए थो त दरबारी साज़िशूं ऐं ताक़तवर अमीर हुकूमत ऐं हाकिमनि लाइ केतिरो न नुक़सानकार थियनि था। भाई ख़ान जहांगीर जे दौर में बदस्तूर मुलाज़मत में रहंदो आयो। मुग़लनि जो दौरे हुकूमत। दिल्लीअ जे शाही मुग़लनि सिंध ते जुदा जुदा मरहलनि में कब्ज़ो कयो ऐं मुख़्तलिफ़ हिसनि ते अलॻि अलॻि हाकिम मोकिलिया। हूअं त शाह हसन अरगून जी वफ़ात 962 हिजरी 1555 ईस्वी खां पोइ सिंध जो मुल्क 2 हिसा थी वियो, लेकिन अकबर जे दौर में जॾहिं सॼो मुल्क दिल्लीअ जे ताबे थी वियो तॾहिं उनखे यकजा करण बजाए वधीक टुकड़नि में तक़सीम कयो वियो। मुग़ल दौर जे इंतिज़ामी ढांचे में बखर, सेवण ऐं ठटो जुदागाना अहमियत रखंदा हुआ। मीरक यूसुफ पंहिंजे किताब में सिब्बी खे बि सिंध जे बंदोबस्त में चोथों परगिणो सरकारी सॼो आहे। ठटे जी फतेह खां पोइ लाहिरी बंदर खे मरकज़ी सरकार पंहिंजे तहवील में वरितो ऐं उन ते ठटे सूबे जे सूबेदारनि जो को बि अमल दख़ल न हो। तारीख़ मज़र शाहजहानी सिफ़ो 107। मुतरजम न्याज़ हुमायून सिंधी अदबी बोर्ड साल 1979 ईस्वी। उन रीति असीं बि हिते जुदा जुदा इलाइक़नि जो अलॻि अलॻि ज़िक्र कंदासीं। बखर में मुग़ल अमलदार। बखर जो इलाइक़ो समन जे दौर खां वठी वॾी अहमियत वारो हो। शाह बेग अरगून 927 हिजरी 1520 ईस्वीअ में सिंध फ़तेह करे उते सुल्तान महमूद खे मुक़ररु कयो। महमूद कंहिं न कंहिं शकिल में पूरा 50 साल बखर जो हाकिम रहियो। उन जो ज़िक्र अॻु में ई थी चुको आहे। हयातीअ जा आख़िरी 2 साल बीमारी ऐं अरगून अमीरनि जी तफ़रीक़े सबबि सख़्तु परेशान रहियो।
आख़िर में पाण अकबर बादशाह ॾे माण्हू मोकिले बखर लाइ अमलदार मुक़ररु करण जी दरख़्वास्त कयई। उन हालत में 1982 हिजरी 1574 ईस्वीअ में फ़ौत थी वियो। तारीख़ मौसूमी सिंधी सिफ़ो 278 खां 279। ख़ुदादाद खान लिखे थो त राकमुल हरूफ जो पुख़्तो ख़्यालु आहे त सुल्तान महमूद जी तुरबत नई सखर में टकिरीअ ते मीर मोहम्मद मासूम बखरीअ जे मीनारे जे उत्तर में आहे। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 79। सिंधी तर्जुमो अज हाफ़िज़ ख़ैर मोहम्मद ओहिदी साल 1989 ईस्वी। हिन जे मौत खां पोइ बखर ते अकबर पारां अमलदार मुक़ररु थियणु शुरू थिया। अहिड़नि अमलदारनि जी लिस्ट ख़ुदादाद खान लबे तारीख़ सिंध में ॾिनी आहे। हीअ लिस्ट सिंधी तर्जुमे सां सिफ़े 79 खां 90 हिते ख़ुलासे जी सूरत में शामिल कजे थी। नालो मुक़ररु थियण जो साल: 1 गेसू ख़ान 982 हिजरी 1574 ईस्वी। 2 तरसून ख़ान 983 हिजरी 1575 ईस्वी। 3 मीर सैयद मोहम्मद अमीर वल्द मीर अब्दुल 983 हिजरी 1575 ईस्वी। 4 सैयद अबू अफजल वल्द मीर सैयद मोहम्मद अमीर 984 हिजरी 1576 ईस्वी। पंहिंजे वालिद सैयद मोहम्मद जी क़त्ल खां पोइ गवर्नर थी आयो। 5 एतमाद ख़ान ख्वाजा 985 हिजरी 1577 ईस्वी। ख़ल्क़ खे तंग कयाई, निठ क़तुल थी वियो। 6 नवाब फ़तेह ख़ान 986 हिजरी 1578 ईस्वी। जागीर में राजा परमानंद जी शिरकत सां राजा जी जागीर 2 सालनि में ख़त्म थी। हिन 993 हिजरी 1585 ईस्वीअ में रोड़ीअ में दरगाह वार मुबारक लॻ जामिया मस्जिद ठहिराई हुई। 7 नवाब सादिक ख़ान 994 हिजरी 1585 ईस्वी। हिन जे दौर में जानी बेग ख़िलाफ़ चुरपुर शुरू थी। 8 नवाब इस्माइल कुली ख़ान 996 हिजरी 1587 ईस्वी। 9 नवाब शेरू सुल्तान नशाई मुड़सो बरतरफ़ थियो। 997 हिजरी 1588 ईस्वी। 10 नवाब सादिक ख़ान 998 हिजरी 1589 ईस्वी दोबारा मुक़ररु थियो। 11 नवाब मीर अबुल कासिम ख़ान नमकीन 1004 हिजरी 1595 ईस्वी। सतयुनि जे आस्थान में हिन जो मुदफ़न आहे। अमीर ख़ान सैद सॾजन। 12 नवाब मिर्ज़ा नूर वलद ख़ान आज़म 1005 हिजरी 1596 ईस्वी। 13 अबुल कासिम नमकीन 1007 हिजरी 1598 ईस्वी दोबारा मुक़ररु थियो। 14 नवाब साद ख़ान 1009 हिजरी 1600 ईस्वी। 15 नवाब बकरा बेग 1014 हिजरी 1605 ईस्वी। उन साल अकबर बादशाह फ़ौत थियो ऐं चंद महीना पोइ मीर मासूम बखरी पिणु वफ़ात करे वियो। 16 नवाब सरदार ख़ान 1015 हिजरी 1606 ईस्वी कंधार जी मुहिम में क़त्ल थी वियो। 17 नवाब काज़ी ख़ान 1016 हिजरी 1607 ईस्वी। 18 नवाब सैयद ताज ख़ान 1020 हिजरी 1611 ईस्वी। 19 नवाब बाज़िद ख़ान 1025 हिजरी 1616 ईस्वी। 20 नवाब होशियार ख़ान 1028 हिजरी 1618 ईस्वी। 21 नवाब मिर्ज़ा अली मोहम्मद बेग 1031 हिजरी 1621 ईस्वी। ही नवाब नूरजहान बेगम जे तरफ़ां मुक़ररु थियल हो, छो त बखर जो इलाइक़ो उन वक़्तु बेगम साहिबा जी जागीर में हो। 22 मोहम्मद अली फ़ौजदार 1038 हिजरी 1628 ईस्वी। हिन जे दौर में जहांगीर वफ़ात कई ऐं शाहजहान तख़्त नशीन थियो। 23 मिर्ज़ा हुसैनी 1039 हिजरी 1629 ईस्वी। गंजाबा ऐं सिबी बि हिन जी जागीर में हुआ। 24 इज़त ख़ान फ़ौजदार 1041 हिजरी 1631 ईस्वी। 25 सैयद मोहम्मद फ़ौजदार 1043 हिजरी 1634 ईस्वी। 26 नवाब असद ख़ान 1045 हिजरी 1635 ईस्वी। 27 नवाब मोहम्मद यूसुफ ख़ान 1046 हिजरी 1636 ईस्वी। 28 नवाब मोहम्मद ख़ान 1048 हिजरी 1638 ईस्वी। 29 नवाब शाह कुली ख़ान 1049 हिजरी 1639 ईस्वी। परहेज़गार इंसान हो, सूमर ऐं जुमे जी राति मिसकीननि खे खाधो खाराईंदो हो। 30 मीरा सैद जावन 1050 हिजरी 1640 ईस्वी बहादुर ऐं शमशीर ज़नीअ जो माहिर हो। 31 मिर्ज़ा
अल्तफ़ात बेग 1051 हिजरी 1641 ईस्वी। 32 मिर्ज़ा ज़मान ख़ान 1052 हिजरी 1642 ईस्वी। शहज़ादे मुराद बख्श जो मुलाज़िम हो। 33 नवाब साद ख़ान 1054 हिजरी 1644 ईस्वी। ग़ालिबन ही ॿियों भेरो हाकिम थी आयो ऐं साॻियो 14 नंबर वारो साद ख़ान आहे। 34 ख़्वाजा लुत्फ़ ऐं मीर मोहम्मद नाज़िर 1058 हिजरी 1648 ईस्वी। ख़्वाजा फ़ौजदार ऐं मीर मोहम्मद दीवान हो। ॿई ॼणा शहज़ादे मोहम्मद दारा शिकू जा मुलाज़िम हुआ। 35 नवाब ख़्वाजगी 1061 हिजरी 1650 ईस्वी। ही बि दारा जो मुलाज़िम हो। 36 शेख अहमद 1062 हिजरी 1652 ईस्वी। 37 मिर्ज़ा लाल बेग 1065 हिजरी 1655 ईस्वी। 38 ख़्वाजा अब्दुल वाहिद 1066 हिजरी 1656 ईस्वी। 39 शेख अहमद 1067 हिजरी 1657 ईस्वी। 40 ख़्वाजा मोहम्मद शरीफ 1068 हिजरी 1658 ईस्वी। हिन ज़माने में दारा जी भाॼ सबबि सिंध में छिकताण पैदा थी। हिन ई दौर में मियाँ शाह अली कलोड़े ऐं मुग़लनि जो तसादुम थियो, जंहिंमें मियाँ साहिबु मारिजी वियो। मियाँ नसीर मोहम्मद नओं सरवाण थियो ऐं कलोड़नि जी तहरीक वधीक पुख़्ती थी ज़ाहिर थी। 41 बाक़िर ख़ान 1069 हिजरी 1659 ईस्वी। शाहजहान वफ़ात कई ऐं औरंगज़ेब आख़िरी ताक़तवर मुग़ल शहनशाह बणियो। 42 अब्दुल्ला ख़ान 1070 हिजरी 1660 ईस्वी। 4 महीना बखर में रहियो। 43 खंजर ख़ान 1070 हिजरी 1660 ईस्वी। 44 शेख इब्राहिम 1071 हिजरी 1661 ईस्वी। 45 नवाब सैद इज़्ज़त ख़ान 1074 हिजरी 1663 ईस्वी। 46 नवाब सैद ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान 1078 हिजरी 1667 ईस्वी। 47 सैद मीर याकूब ख़ान रिज़वी 1081 हिजरी 1670 ईस्वी रोहिड़ीअ जो वेठल हो। 48 सैद मीर सादिक अली ख़ान 1085 हिजरी 1675 ईस्वी मीर याकूब जो पुटु हो। संदन पोयां अॼु बि रोहिड़ीअ में रहनि था। 49 नवाब ख़ुदायार ख़ान 1087 हिजरी 1677 ईस्वी। 50 मीर मोहम्मद अकरम हकीम 1090 हिजरी 1679 ईस्वी रोहिड़ीअ जे काज़ियुनि मां हो। मोहम्मद अकरम जो औलाद अॼु बि रोहिड़ी शहर जे काज़ी महल में रहे थो। ख़ुदादाद ख़ान लिखियो आहे त हिन खां पोइ सिंध जे अक्सर हिसनि ते कलोड़ा क़ाबिज़ थी विया ऐं मुग़ल नवाबनि जो अचणु बंदि थी वियो। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 90 सिंधी तर्जुमो। बखर जे मुग़ल अमलदारनि बाबति हेल ताईं ठोस कमु न थियो आहे। उन लाइ अॼु बि लबे तारीख़ सिंध अकेलो माख़ज़ आहे। वेझड़ में हिकु किताबु तारीख़ नवाबी ने बखर अज़मिया बेग मोहम्मद नामी दस्तयाब थियो आहे, जो हिन उनवान ते लिखियलु आहे, लेकिन सरे दस्त उन ताईं असांजी पहुच मुमकिन न आहे। चई नथो सघिजे त उन में ॾिनल ॼाण केतिरी दुरुस्त आहे। असांजी तहक़ीक़ आहे त 1092 हिजरी 1681 ईस्वीअ में मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ हिसनि ते पंहिंजो राज क़ाइमु करे वरितो हो। उन मुतालिक़ वधीक तफ़सील ईंदड़ बाबनि में पेश कयो वेंदो।